Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Baba Ala. इन खरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 34। उन करे एतिरो ॾाढ तकबर करणु चङो न आहे। कुझु मुंहं ते मुर्क आण नेठाई मोहबत सां ॿ ॿोल ॿोल चवी थो त दिलबर आहियां अलफ़ उन करे ग़मसार व ग़मख़्वार ग़मतार मिठूअ जा सभु तूं ॼाणींदो अणॼाण आहियां बाब साढा चवी थो त अहले नज़र आहियां अलफ़ उन करे कुर्ब जा क़दम खणी आयो जे हिदायत थी वई ॼण त इहा हा नज़र अंदाज़ करण सां घड़ी घड़ी निडण सां इज़त नफ़्स बि मजरू थियो छा थधड़ा थिया यादि आहे ख़ुशीअ जहिड़ी ख़ुराक कान्हे शफ़ात थी वई हुन जे ॾिसण सां उन करे ॻाल्हियूं तमामु घणियूं सुठियूं था कनि छा ॻाल्हियुनि सुठनि करण सां सुधारा थिया यादि आहे हर भेरे बराबर थियण सां हिकायत थी वई मशहूर हा ज़बानी चयल या आहे किताबनि में लिखियल अहिड़ा नसीब भरिया मुहावरा वधरा थिया यावरी कयाई शुक्र करोड़े करम करीब जा हू हली आयो इनायत वई थी थियो ताक़त हुस्न इख़लाक़ इख़लास जे ते अदब एतिराम करण सां अॻ धरा थिया यारो यार थियासी ख़ुशि दिलि मन सरहो थियो तुंहिंजे करे मिठू वाक़फ़ियत वई थी जंहिं जहिड़ी कई मिठू तंहिंसां तहिड़ी थी नेठ सभु कारा छा पधरा थिया यादि करे जहिड़ो नज़र अंदाज़ करण सां दिलियूं ॼण टुटी भोरा भोरा थी पवनि भोरा भोरा थियूं पवनि यादि करे जहिड़ो नज़र अंदाज़ करण सां दिलियूं ॼण टुटी भोरा भोरा थियूं पवनि घड़ी घड़ी निडण सां छा मोहबत वधंदी आहे या अल्लाह ॾींदनि हिदायत जल्दीअ में उन ई ॾींहं में जॾहिं हक़ीक़त ज़ाहिर थींदी मिठू नेठ कारा छा पधरा थींदा दावरी कंदो कर वास्ते शफ़ीउल मुज़नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसव में तूं पुॼाए सभिनी हिकु मतिलब मिठूअ जा पुॼाए मक़सद सभु सणायूं संज सुकार कर मोहबत कीअ जी ॻाल्हि कर तूं मोहबत कीअ जी ॻाल्हि छॾ नफ़रत जी ॻाल्हि तूं चाहत कीअ जी ॻाल्हि कर उमेदगीअ जी ॻाल्हि तूं ना उमेदगीअ जी तूं ॻाल्हि न कर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर तूं ज़िंदगीअ जी ॻाल्हि